विरहांगे बैजी सिंधी नॉवल में बदिलजंदड़ मौज़ू आहे। कृष्ण खटवाणी विरहांगो सिंधी हिंदुनि लाइ कंहिं हद ताईं सिंधी मुसलमाननि लाइ बि इहो कुहाड़े जो वार हो जंहिं जे ज़ख़्मनि जा निशान संदनि बदन तां संदनि आत्मा तां कॾहिं बि मिटणा न आहिनि। विरहांगे बैदि सिंधी साॻिया सिंधी न रहिया राजनीतीअ लीक जे ॿिन्ही तरफ़। इन करे इहो स्वाभाविक हो त विरहांगे बैदि जो हिंद में सिंधी साहित्य लिखियो वियो। उन में सिंधी में गुज़ारियल ख़ुशि ज़िंदगीअ जूं यादगिरियूं, कैंपनि में गारियल ज़लील ज़िंदगी, वेझो इंसाननि जो हिक ॿिए खां विछोड़ल ऐं बदिलियल हालतुनि अनुसार समाजिक तब्दीलियुनि जा जुदा जुदा चित्र हुजनि। हिन कारी राज जे सिंधी साहित्य में जॾहिं नावल जो ज़िक्र अचे थो त पहिरीं नालो गोबिंद मालीअ जो यादि अचे थो। सिंध में ई आज़ाद भारत जे दिलकश सुपननि ऐं तरक़ी पसंद नज़रिए जे असर हेठि इंसाननि जी बराबरी ऐं ख़ुशहालीअ जे सुपने नौजवान लेखकनि खे कहाणी ऐं शेर लिखण लाइ उत्साहित कयो हो। विरहांगे बैदि बुज़ुर्ग लेखक जिन सिंध में मुसलमान लेखकनि सां गॾु सोचियो ऐं वीचारियो हो, अहिड़ा सराबजी विया जो संदनि कलम सांत थी वियो। नवनि सेखड़ाट लेखकनि सिंधियुनि जे हिन उन दॿियल रोदन खे आवाज़ ॾिनो। नावल कला जी मां ॻाल्हि कोन थो करियां, इहो बि हिकु अलॻि सुवालु आहे त आया सिंधी साहित्य में अहिड़ा नॉवल लिखिया विया आहिनि जे संसार जे नॉवलनि सां गॾु रखी सघजनि। शायदि नाकारी जवाबु मिले। ख़ुदि इहा बि हक़ीक़त आहे त विरहांगे ते बि सिंधी में अहिड़ो नॉवल न आयो आहे जो सिंधियुनि जी हुन उथल पुथल, हुन मरण ऐं जीअण जो मार्मिक ऐं गहरो आज़मूदो पेश करे सघे। पर तंहिं हूंदे बि असांजो नॉवल असांजे बदिलजंदड़ तसवुर सां बदिलियो आहे ऐं सिंधी नॉवल कंहिं हद ताईं शायदि घणो करे मथाछरी नमूने बदिलजंदड़ सिंधी समाज जो चित्रण कयो आहे। मालीअ 20 खां मथे नॉवल लिखिया आहिनि। मालीअ पाण खे मार्क्सवादी सॾाईंदो आहे ऐं हाणे बदिलियल हालतुनि में उन में सूफ़ी लफ़्ज़ बि ॻंढियो आहे। पर लेखक पाण खे छा बि सॾाए, हू इहा ई ज़िंदगी पेश करे सघंदो जा हुन ॾिठी आहे, माणी आहे। सिंध में सिंधी हिंदुनि जी ज़िंदगी टिपिकल विचोले दर्जे जी ज़िंदगी हुई। विचोले दर्जे जी महदूद ज़हनी वायुमंडल में संदनि ख़ुशियूं ऐं डप बि नंढड़ा हुआ ऐं मुसलमाननि सां संदसि नातो बि सतही हो। हिंदुस्तान जे बदिलजंदड़ हालतुनि में सिंधी कुटुंब जो ढांचो यकदमि टुटी पियो। मालीअ पंहिंजे पहिरीं नॉवल आंसू 1952 में कैंप जी ज़िंदगीअ जो चित्र चिटियो। ॿिए नावल ज़िंदगी जी राह ते जो बि साॻिए साल 1952 में छपियो हो, सिंधी गॾियल कुटुंब में टुटणु ॾेखारे थो। औरत जा सिंध में घर जो सींगार सम्झी वेंदी हुई, मजबूरियुनि हेठि घर खां ॿाहिरि निकिरे थी ऐं कुटुंब जे पालण में पंहिंजो सहयोग ॾिए थी। जीवन साथी में मालीअ बदिलियल हालतुनि में प्यार ऐं शादीअ जे नमूननि में जो फेरो आयो जो इन जो ज़िक्र कयो। पखियड़ा वलुर खां विछड़िया में सिंध जे विरहांगे जी कहाणी ॾेखारी वई आहे। सिंध में घटियल कहाणी आहे जंहिं में हुन वायुमंडल खे चिटण जी कोशिश कई वई आहे जॾहिं हिंदुनि ऐं मुसलमाननि जे अंदर में हिक ॿिए ख़िलाफ़ शक शुबा जागण शुरू थिया हुआ ऐं ॿिन्हीअ में प्यार बदिरां नफ़ाक़ पोखिजण लॻो हो। शर्म बूटी में मालीअ ज़मींदारीअ सिरिश्ते जो टुटण ऐं वापारी तबिके जो उसरणु ॾेखारियो आहे। 1957 में माली हिकु ॿियो नॉवल लिखियो, देसी सेंटकजन। हीअ नॉवल में सजीवना हिकु ग़रीब सिंधी जीवन बम्बई जे हिकु उपनगर जे हिकु माछियुनि जी बस्तीअ में कपिड़ो विकिणणु वञे थो ऐं उते संदसि नींहुं हिकु माछियाणी शालूअ सां थी थो वञे। शालू मालीअ जी बहितर किरदारनि मां हिकु आहे। हूअं बि मालीअ जा औरत किरदार मर्द किरदारनि खां वधीक सजीव आहिनि। मालीअ पोइ बि नॉवल लिखिया, पर विषय जे ख़्याल खां उन्हनि में नवाण न आहे। मोहब्बत जी राह ते हुन बयानी अंदाज़े में हिकु एक्सपेरिमेंट करण जी कोशिश कई आहे। जॾहिं बम्बई जे रेलवे स्ट्राइक वक़्तु ट्रक में मुसाफ़िरी कंदे जुदा जुदा क़िस्मनि जे माण्हुनि सां गॾिजंदे ज़िंदगीअ में ॾिठल उन्हनि प्रेम दास्ताननि जो ज़िक्र थो करे जिन जा नायक नायिकाऊं ॿिया आहिनि, पाण सिर्फ़ु साक्षात्कार आहे। सुंदरी उतमचंदाणी सिर्फ़ु 2 नॉवल लिखिया, किरंदड़ दीवारूं 1953 ऐं प्रीत पुराणी रीत निराली 1961। ऐं इन्हनि ॿिनि नॉवलनि में किन कहाणियुनि जे आधार ते
हुन सिंधी साहित्य में सुठी जाइ हासिल करे वरिती। इन दौर जे हीअ लेखिका बि तरक़ी पसंद ख़्यालात जे असर हेठि हुई, जंहिंजो सिधो नातो संदसि विषय जी चूंड ऐं किरदारनि जी ओसर ते आहे, पर संदसि ॾुखिणो सेंसिटिव कलम किरदारनि खे सजीव करण में काफ़ी कामयाब वियो आहे। किरंदड़ दीवारों जी कहाणी विरहाङे खां अॻु शुरू थिए थी, जॾहिं पंहिंजा अझा फुरिजण जो डपु सिंधी हिंदुनि में ज़ालिम थियण लॻो हो। अजातल ॾींहं ॾे उसहण खां अॻु माइटनि चाहियो पिए त हू पंहिंजे वॾोर न्याणियुनि खे उकलाए वञनि। रेखा जो पीउ घणी ॾेती लेती ॾियण जी समर्थी में न हुअण करे रेखा जी शादीअ हुन छोकिरीअ सां कराए थो जो आंधी नींदीअ वारो आहे। रेखा जे अंदर में विचोले दर्जे जे उलड़ छोकिरियुनि जा इहे सभु सुपना आहिनि जिन में हू शाहूकार जो नकुल करे पंहिंजी ख़ाली ज़िंदगीअ खे नकली रांदीकनि सां प्रभाइण चाहिनि थियूं, पर संदन अरमान दिलि में ई रहिजी वञनि था जॾहिं हूअ ॾिसे थी त संदसि पति चंद्र जे हुननि ॻाल्हियुनि में का रुचि कान आहे। विरहाङे बैदि हू बम्बई जे कंहिं उपनगर में अची रहनि था, जिते चंद्र पंहिंजो वक़्तु कारखाने जे मज़ूरनि खे संगठित करण में व्यतीत करे थो ऐं रेखा अंदर ई अंदर में पोसंदी रहे थी, पर धीरे धीरे हिकु तरफ़ मुड़ुस जे असर हेठि ॿिए तरफ़ पंहिंजी आसपास ज़िंदगीअ खे परखींदे हूअ महसूसु करणु लॻे थी त संदसि नज़रियो अभिमान बिना पाणनि जी आहे ऐं हूअ हिकु गंजनि जी कारखाने में नौकरी क़बूले पंहिंजी ज़िंदगी बदिले थी। रेखा जो किरदारु सिंधी नॉवल जे सजीव किरदारनि मां हिकिड़ो आहे। प्रीत पुराणी रीत निराली जे पहिरीं हिसे में कंवारियूं छोकिरियुनि जी बेचिंता खिलंदे टुपंदे घारियल ज़िंदगीअ जो सुठो चित्र कढियो आहे। नॉवल में ॿ स्त्री पात्र सरला ऐं जमुना हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं उभारिया विया आहिनि। सरला हिमत भरे ऐं आज़ाद ख़्याल जा प्यार ऐं शिकस्त खाइण बैदि बि पंहिंजे जीवन राह ख़ुदि जोड़े थी। जमुना निबल ऐं समाजिक रस्मुनि हेठि दॿियल जा मुड़ुस जी बेइंसाफ़ीअ खे सांत में सही थी ऐं पंहिंजे कुटुंब जो ख़ुशीअ नास थियण जो कारण बणिजे थी। इन वक़्तु ॿिनि स्त्री लेखिकाउनि बि के नॉवल लिखिया। इन वक़्तु ॿियनि सिंधी स्त्री लेखिकाउनि बि नॉवल लिखिया। पोपटीअ जा 4 नॉवल आहिनि: मंजू, हसरतुनि जी तुर्बत, जीअ में झोरी तन में तात ऐं सैलाब ज़िंदगीअ जो। गुली कृपलाणीअ जो साधना जो सुपिनो ऐं तारा मीरचंदाणीअ जो कोमल कली। हुननि नॉवलनि जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे जो हिननि खे समाजिक नॉवल चई नथो सघिजे, जीअं कुझु ॾहाका अॻु लिखिया वेंदा हुआ। औरत जी दॿियल आवाज़ खे पराॾा करण जूं कोशिशूं आहिनि। कैंप जी ज़िंदगीअ ते मोती प्रकाश जो नॉवल अंधेरो उजालो बि हुन ज़माने में छपियो। हूअं हिंद में राम पंजवाणी जो पहिरियों सिंधी नॉवल जो छपियो हो उहो हो ज़िंदगी आहे मौत 1952। इन बैदि संदसि 2 नॉवल ॿिया बि आया आहिनि। उहे आहे न आहे 1955 ऐं धीअर न ॼमनि 1957। अॻु सिंध में पंजवाणीअ समाजिक मसइलनि ते नॉवल लिखिया हुआ, पर वक़्तु गुज़रण सां उन्हनि सभिनी मसइलनि जो हल ॻोल्हे लिधो आहे। ईश्वर में एतक़ाद, दुख सुख सभु हिन जा ॾिनल आहिनि ऐं उहे सठा करे भोगण सां ऐं हुन में विश्वास न विञाइण सां सभु सवलो थी वेंदो। इंसान लोक ऐं परलोक ॿिन्हीअ जा सुख माणींदो। धीअर न ॼमनि में हिकु चालक पीउ ऐलान थो करे त हूअ धीअ खे ॾेती लेती ॾियण बदिरां हुन छोकिरे खां ॾेती लेती वठंदो जो संदसि धीअ सां लाऊं लहंदो। कहिड़े नमूने हू इन में फ़तहयाब वञे थो, इहा हिन नॉवल जी कहाणी आहे। ॿियो आम मक़बूल नॉवल निगार आहे चंदूलाल जयसिंघाणी। सिंध में हुन प्रेम जीवन ते नंढो नॉवल लिखियो हो ऐं हिंद में हुन वॾा पंगती नॉवल लिखिया, जिन मां मुख्य आहिनि पहाड़ी चोटियूं ऐं बादल भूमि। पर इन बैदि हू बग्गू बैरिस्टर जो किरदारु ख़लके जासूसी नॉवलनि लिखण में मसरूफ़ रहियो आहे। सिंध में आसानंद मामतोरा जो नॉवल शाइर छपियो हो, जंहिं में हुन साबित करण जी कोशिश कई हुई त इंसाननि जी आत्माउनि
विच में संबंध रहे थो जिन्हनि जन्मनि जन्मनि ताईं हले थो। हिंद में परम बिचंदाणीअ इन विषय खे वठी 2 नावल लिखिया झरणा 1962 ऐं हिकु जर 2 जिभूं 1964। हिकु जर 2 जिभ्यूं में नायक हिकु चित्रकार आहे जो रूम में रहे थो जिते हिकु राति पंहिंजे स्टूडियो में कमु कंदे हू तसव्वुर में हिकु ख़ूबसूरत छोकिरीअ खे ॾिसे थो जा खेसि पंहिंजो चित्र कढण लाइ मिंत करे थी। पंहिंजी देस में मोटण सां हू उन छोकिरीअ खे भेण जी साहेड़ीअ जे रूप में पाए थो। छोकिरी शादी कयल आहे पर अॻियां कदम वधाए थी, पर ॾिजणो किरदारु अॻियां वधण में हिचके थो ऐं ईअं जन्मनि जो पलियल प्यार वरी असफल बणिजी थो वञे। कला प्रकाश ऐं कृष्ण खटवाणीअ खे आम तरह तरक़ी पसंद दौर सां ॻंढियो वञे थो, पर संदन नॉवलनि ते हिन दौर जो को असरु ॾिसण में कोन थो अचे। कला प्रकाश जा 4 नॉवल हिन रीत आहिनि: हिकु दिल हज़ार अरमान, शीशे जी दिल, हिकु सुपनो सुखन जो ऐं हयाती होतन रे। सभु नावल इन्हनि औरतुनि जूं कहाणियूं आहिनि जे प्यार ॾियणु चाहिनि थियूं ऐं प्यार पाइणु चाहिनि थियूं, पर पंहिंजे मासूमियत करे दुनियावी ऐं चालाकीअ रहत उहे अणॼाणाईअ में ग़लतफ़हमियूं पैदा कनि थियूं ऐं दुख भोगनि थियूं। मिसाल तौरु शीशे जी दिल जी कहाणी सिंध में शुरू थिए थी, जिते हिक ॿिए खे प्यार कंदड़ नायक ऐं नायिका थोरे संघर्ष बैदि शादी करण में सफल थियनि था। विरहाङे बैदि बम्बई जे हिकु उपनगर में अची रहनि था ॿ भाइर ऐं उन्हनि जूं पत्नियूं। नायिका सरला गॾियल कुटुंब में प्यार विरछाइण बदिरां मुड़ुस जे प्यार जी हर फुड़े ते पंहिंजो हक़ जमाइणु चाहे थी ऐं नतीजे तौरु ख़ुदि मुड़ुस जी ग़लतफ़हमीअ जो शिकार बणिजी अकेली पंहिंजे प्यारल खे यादि कंदे प्राण त्यागे थी। शांति निकेतन में पढ़ियल कृष्ण खटवाणीअ जो पहिरियों नावल अमर प्यार 1961 में छपियो। बंगाली साहित्य जो असरु नॉवल ते नुमायां आहे ऐं किरदार बि उते जा आहिनि। नॉवल जो तत आहे त पहिरियों प्यार एतिरो प्रबल आहे जो इंसान जी सॼी ज़िंदगीअ मथां लिकियल नमूने छायल रहे थो। नावल में कुदरती नज़ारनि जो वर्णन हिन नॉवल खे ॿियनि सिंधी नॉवलनि खां अलहदा बणाए थो। कृष्ण जो हिन ज़माने में ॿिया छपियल नॉवल आहे मुंहिंजी मिठड़ी सिंध, विरहाङे जे विषय ते जा वरी सिंधी साहित्य में उभरंदी रहंदी। मोहन कल्पना जो नॉवल अञा रात बाक़ी आहे 1955 गोवा जी आज़ादीअ जे लड़ाईअ ते रिपोर्टाज आहे। हुन युद्ध में मोहन ख़ुदि भाग वरितो हो। हीअ हिकु सुंदर ऐं हक़ीक़ी रिपोर्टाज आहे। हिन में हिकु सरलता आहे जा मोहन जे ॿियनि नॉवलनि मां गुम थी वई। गोविंद मालीअ बैदि मोहन घणे में घणा नॉवल लिखिया आहिनि। इन खां अॻु लिखियल नॉवलनि में घणो करे किरदारनि जे समाजी जीवन जो चित्रण नॉवलनि में मिले थो, पर मोहन जा किरदार पंहिंजे अंदर में झाती पाइण जी कोशिश कनि था। कैंप जी ज़िंदगीअ ते मोहन 2 नॉवल लिखिया आहिनि। मोहन बि नॉवल लिखिया आहिनि, पर उहे इन करे कोन था रहनि छाकाणि त हूअ पंहिंजी धन दौलत पुठियां छॾे आया आहिनि। हूअ चलाउनि था छाकाणि त संदन अंदर जो को हिसो पुठियां रहिजी वियो आहे। रुन ऐं पाछा 1968 मोहन जो हिकु अहम नॉवल आहे। आत्मकथा जे रूप में लिखियल इन नॉवल जो नायक कुमार दुनिया में रहण बदिरां पंहिंजी जज़्बात ऐं ख़यालात में जिए थो। पंहिंजी उन मिटाइण लाइ हर गॾजंदड़ छोकिरीअ सां प्यार करे थो ऐं पछाड़ीअ जो हिकु अकेलीअ कोठड़ीअ में हिकु राति गुज़ारे वञे थो। संदसि साथी आहिनि थोरा किताब ऐं मोनालिसा जी छपियल हिकु तस्वीर। मोहन जो पंहिंजो किरदारु लिकी छिपी संदसि नॉवलनि में अची ज़ाहिर थिए थो। वॾा बहस करे दुनिया खे बदिलाइण जा नुस्ख़ा ॿुधाए लेखक जी हीणाईअ संदसि नॉवल जिला वतनीअ मां बि ज़ाहिर आहे। विरहाङे ते लिखियल नॉवल जंहिं घणियूं उमेदूं जाॻायूं हुयूं, पर कहाणी नॉवल कला जे आधार ते ओसर पाइण बदिरां लेखक जे जज़्बात ऐं पसंदिगियुनि नापसंदिगियुनि खे खणी हले थी। कैंप जी ज़िंदगीअ ते आला तंज़ खे ढिघा बहस कमज़ोर कयो छॾनि। मूं मथे चयो त विरहाङे जी ट्रेजिडीअ ते सिंधी में अञा को शाहकार न लिखियो वियो आहे। मां हिते जेकर मोहन जे नॉवल जिला वतनी जी भेट विरहाङे जे दर्द ते लिखियल ॿियनि नॉवलनि सां करियां, उहे आहिनि पोपटी हीरानंदाणीअ जो सैलाब ज़िंदगीअ जो ऐं हरी हिमथाणीअ जो राति जो ॿियों पहर।
टिनी नॉवलनि जी मरकज़ी घटना विरहांगो ई आहे जंहिं करे किरदारनि जी ज़िंदगीअ में फेरो अचे थो। हरीअ जे नायक जो दर्द सतही आहे। हू सिंध खे यादि करे थो छाकाणि त हू उहे प्रीतमाऊं छॾे आयो आहे जंहिं बे इत्तफ़ाक़ सां सिंधी मुस्लिम न पर सिंध में भारत मां लॾे आयल आहिनि ऐं सच त हू भारत में नौकरी पाए शादी करे पंहिंजे विचोले दर्जे जी ख़ुशियुनि में गुम थी वियो आहे। पोपटीअ जो नावल हिकु वॾो कैनवास खणी आयो आहे जंहिं में समाजिक ढांचो कीअं बदिलजी वियो हुन जो ज़िक्र आहे। हेॾी वॾी कहाणीअ लाइ वॾे नॉवल जी दरकार हुई ऐं नॉवल जो पोयों हिसो सिनेमा जी तमामु जल्द बदिलजंदड़ चित्रनि जीअं आहे। नॉवल जी नायिका पंहिंजा पछाड़ीअ जा ॾींहं पंहिंजा ॿार हूंदे बम्बईअ जी पसगरदाईअ में बुढ़ा कैंप में गुज़ारे थी। टुटल सिंधी गॾियल कुटुंब जो हाणोको रूप कल्पना जे नॉवल में हिकु अकेले इंसान जी ॻोल्हा आहे बदिलियल वायुमंडल में पंहिंजो पाण खे पाइण जी। नॉवल में कल्याण कैंप जी ज़िंदगीअ जा सुठा चित्र आहिनि। सिंधियुनि जे वरी हिकु थियण जा सुपना आहिनि। विश्व नॉवल बदिलजी चुको आहे। लेखक समाज खे चित्रण बदिरां इंसान जे अंदरी उंधाइन गुफ़ाउनि में तीली बारे कुझु ॻोल्हण लॻो आहे। श्याम जयसिंघाणीअ जो कच्चा धागा ऐं कृष्ण खटवाणीअ जो यादि हिकु प्यार जी जेतोणीकि रोमानवी नॉवल आहिनि पर उन्हनि जा किरदार पंहिंजे अंदर जे दबाउ हेठि ई हिक ॿिए खे प्यार कंदे विछड़नि था। खेनि जुदा कंदड़ बि नथा ॼाणनि। ॿिए लेखक चित्रकार हूंदे कुदरती सूंह जो इंसान जे मन स्थितीअ सां संबंध जोड़ीनि था। मोतीलाल जोतवाणीअ जे नॉवल नारंगी ट्रैफिक लाइट में शहर में रहंदड़ हिकु जोड़ो रोज़ साॻी ज़िंदगी जीअंदे हिक ॿिए मां बोर थियण लॻो आहे। पंहिंजी ज़िंदगीअ में नवाण भरण लाइ हू ॿाहिरीं साधननि जो उपयोग कनि था। लाल पुष्प इहो लेखक आहे जंहिंजो हर जुमिलो हिकु कॉन्शियस एफर्ट आहे। हू पंहिंजे नॉवल में छा ॾियणु चाहे थो उन बाबति सुजाॻ हूंदो आहे। हीअ सुजाॻी हिकु लेखक लाइ फ़ाइदेमंद थी सघे थी त नुक़सानदायक बि। लाल सुजाण हूंदे सिंधी नॉवल में के तजुर्बा कया आहिनि। हुनजे आत्म जो मौत हिकु अहिड़ो तजुर्बो आहे। हिन खां अॻु हुन हिकु सर्द दीवार नॉवल लिखियो हो। उन नॉवल में ॿ इंसान गॾिजनि था ऐं विछड़नि था। न हू माज़ीअ में जीअनि था न मुस्तक़बिल में। अनुभव जे सिलसिले में हू हिक ॿिए खे पाइनि था। सुजाण हूंदे त जुदा थियण ई संदन नसीब आहे। हुनजे आत्म जो मौत हिकु रिवाजी घटना सां शुरू थिए थो। काफ़ूर जेको नॉवल जो किरदारु आहे खे को दोस्त वरजाए थो त ॻाल्हाइण वेल हू खाॿे अख खे छींबे थो। इहो अहसासु त अख खे छींबण खां रोकणु संदसि वस जी ॻाल्हि न आहे। काफ़ूर जे अंदर में सोच ऐं यादगिरियुनि जो सिलसिलो शुरू करे थो ऐं हू हीणता भरी चिंताउनि में अंदर ई अंदर टुटण लॻे थो। पंहिंजे पाण खे संभालणु संदसि वस जी ॻाल्हि नथी रहे। इंसान जो अंदर ई अंदर टुटण लाल पुष्प जे तॾहिं ऐं हाणे में बि ॾेखारियल आहे। हिकु औरत जॾहिं ॼाणे थी त संदसि मुड़ुस ॿी औरत खे प्यारु करणु लॻो आहे त संदसि ज़िंदगीअ बेमाना बणिजी पवे थी। श्याम जयसिंघाणीअ जो ॿियो नावल खाईअ जे चौतरफ़ में 1976 में लिखियल ई नॉवल में ज़ाहिर थियो। श्याम अंदर में रोमांटिक आहे पर हुन नॉवल में हिकु अहिड़े किरदार जो चित्रण करण जी कोशिशि कई आहे जो अहसासनि में समाज खां कटियल आहे। मदन नॉवल जो मुख्य किरदारु हिकु सेल्समैन आहे पर हू जेको कुझु करे थो उहो मशीन वांगुरु बिना महसूस कंदे। संदसि अंदर में कुझु मरी वियो आहे। वेझनि माइटनि जो मौत ऐं कुटुंबी सुख दुख बि संदसि अंदर में हरारत पैदा नथा कनि। लाल पुष्प ऐं श्याम जयसिंघाणीअ जे हुननि नॉवलनि जी हिकु खूबी आहे सुठी सुपुक सिंधीअ में अॼु जी इंसान जा वीचार ऐं अहसास ज़ाहिर करणु। इज़हार सिंगारियल ऐं सिफ़तुनि सां ॻंढियल न पर सिधा डायरेक्ट ऐं सादा सिंपल आहिनि। ख़ासि करे लाल पुष्प जे नॉवल हुनजे आत्म जो मौत में। वेझड़ाई में सिंधीअ में अहिड़ा नॉवल बि आहिनि जिन में सेक्स नॉवल जो मुख्य मौज़ू बणिजी पियो आहे।
हूअं बि कला में विषय अहिड़ी अहम न हूंदी आहे, विषय सां कीअं निभायो वेंदो आहे कला जी सफलता असफलता जो कारण बणिजंदो आहे। लाल जहिड़ो सुजाॻ लेखक बि पंहिंजे ताज़े नॉवल उहा दीवार आसमान ताईं में संभाले न सघियो आहे। लॻे थो ॼाणी वाणी समाज खे हिकु शॉक ॾियण लाइ हुन अहिड़ा चित्र चिटिया आहिनि जिन जो नॉवल जी स्वाभाविक ओसर सां को वास्तो कोन आहे। आनंद खेमाणी जो नॉवल हिकु शख़्स जी वासना 1970 में सेक्स खे अॼु जे शहरी ज़िंदगीअ जे पस मंज़र में पेश कयो वियो आहे। मोहनदीप जो नॉवल आहे सुर्ग मुंहिंजी बाह में, जंहिं में औरत जो बदन हिकु कमोडिटी बणिजी वियो आहे। ॿिए तरफ़ के नवां लेखक नवां आज़मूदा बि करे रहिया आहिनि, जीअं नामदेव चाराचंदाणीअ जो जोड़कट, जंहिं में सुचेतीअ जी परवाह जे वर्णन शैली अपनाई वई आहे। तव्हांजे साम्हूं पेश हो कृष्ण खटवाणी जो ही मौज़ू सिंधी नॉवल ते।